नाज़िर सिंध जो सीनियर सियासतदान फंक्शनल लीग अॻवान फ़क़ीर जादम मङरयो कोरोना वायरस वेगे कराची जी ख़ानगी अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। संदसि जनाज़े निमाज़ ढोरो नारो जे ॻोठ हाजी वली मोहम्मद मङरयो में अदा कई वेंदी। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर इलियास तरी। जी इलियास, छा अपडेट साईं? जी फ़क़ीर मोहम्मद जादम मङरयो 63 सालनि जी जमार में कोरोना वायरस सबबि लाॾाणो करे वियो आहे कराची जी निजी हॉस्पिटल में। कुछ ॾींहं हू निजी हॉस्पिटल में दाख़िल हुयो। 3 ॾींहं पहिरीं संदसि कोरोना वायरस जी टेस्ट नेगेटिव बि अची चुकी हुई, पर संदसि साह जी तकलीफ़ एतिरी वधी वई जो हू लाॾाणो करे वियो आहे। 63 सालनि जी जमार में लाॾाणो करे वियल फ़क़ीर जादम मङरयो हिकु भेरो ममलकती वज़ीर रेलवे रहियो, हिकु भेरो MNA रहियो ऐं 2 दफ़ा फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक जो सूबाई सलाहकार रहियो, जंहिंजो स्टेटस सूबाई वज़ीर जेतिरो हुयो। फ़क़ीर मोहम्मद जादम मङरयो हुर जमायत जो इंतहाई मुतहरिक किरदारु हुयो ऐं संदसि सखावत सॼे ॾे में मशहूरु हुई। अॼु शाम जो 5 वॻे ॻोठ हाजी वली मोहम्मद मङरयो में संदसि जनाज़ नमाज़ अदा कई वेंदी, जॾहिं त संदसि लाॾाणे जी ख़बर पवण बैदि ढोरो नारो, पिठोरो, राजा रस्ती, सूफ़ी फ़क़ीर, सूफ़ी मोड़, शोर ऐं आस पास जा नंढा वॾा स्टाफ ऐं बाज़ारूं मुकमल तौर ते सोग में बंदि थी वियूं आहिनि ऐं इलाइक़े में सोग वारी लहर छायल आहे। जी इलियास, तव्हांजी महिरबानी।